Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. कने कैसा मोहब्बत कई है? मान मौजू ते का गाल करण नथी चाहिए। मुझो एतरो मामूली सवाल ता के दुखियो तो लगे त मोसा गड हलण त एकड़ो वडो चैलेंज थी पवंदो। आई एम सॉरी मां ता के वक्त नथो देई मोहब्बत ॾाढी परे जी गाल है। जिंदगी गुजारण लाइ दौलत एतरी जरूरी है छा? जिंदगी त घुटजी गुजरी वेंदी आहे। मूंखे तुंहिंजो इन कंपनी में मुस्तक़बिल तारीख़ नज़र पियो अचे। पंहिंजे कम ते ध्यानु ॾे। यादि रख, जेकॾहिं पाण हुन जो कमु न कयोसीं त असांखे बकस ज़मीन भी नसीब न थींदी। अंदाज़ो तो है मुझे। पहले तुम बताओ, तुम्हारे पास बैग के कागजात हैं? जी नहीं। अब हवालात की हवा खाने के लिए तैयार हो जाओ। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।